दोस्तों यो तव्हां मंज़र ॾिसी रहिया आहियो, इहे गाज़ी ॻोठ जे ई ब्लॉक जा मंज़र आहिनि जिते इहो अॾावतूं ॾाथियूं वियूं आहिनि ऐं गुज़िरियल 25 ॾींहंनि खां हिते जेको आहे माण्हू उहो पुर अमन एहतजाजी कैंप हणी बीठल हुया ऐं हिन वक़्तु जेको आहे सॼो ॾींहुं वसंदड़ बरसाति में ही न्याणियूं ॿाहिरि निकिरी आयूं आहिनि जेके हिते जे रहवासी आहिनि। असांजो दोस्त जेकॾहिं हिते ॾेखारे सघे तव्हांखे त उहो हिते मौजूदु आहिनि ऐं हुन पासे ते तक़रीबन ॼण त कंहिं जंग जो मैदान बणियल आहे। घटि में घटि न त 50 खां वधीक जेको फोर्सिस जूं गाॾियूं आहिनि ऐं वॾी तादाद में हिते नफ़री मौजूदु आहे पुलिस जी। ऐं तव्हां ॾिसो पिया त थोरी देरि अॻु में हिते शेलिंग थी आहे। हिते नियाणियुनि जा मथा फाड़िया विया आहिनि, उन्हनि खे पेरनि में उन्हनि खे जंगनि में धक लॻल आहिनि, उन्हनि ते शेलिंग कई वई आहे। इन्हनि सां गॾु मासूम ॿारड़ा बि हुया जेको आहे। ऐं जॾहिं बि मीडिया पारां हिते सवाल कयो वञे थो, जॾहिं बि हिते जे रहवासियुनि पारां सवाल कयो वञे थो ऐं चयो वञे थो त इहो हिकिड़ो सिस्टम आहे। असीं आला इख़्तियारियुनि खां पुछणु चाहियूं था त इहो सिस्टम आहे केरु? इहो सिस्टम आसिफ अली ज़रदारी आहे, इहो सिस्टम सिंध पुलिस आहे, इहो सिस्टम कहिड़ी बला जो नालो आहे? अञा ताईं इन सिस्टम जो जी असांखे का बि ॼाण न मिली सघी आहे। छो जो जेॾीमहिल हाणे ताज़ी हिकिड़ी इतला मूजिबि त हीअ गाज़ी ॻोठ जी जेका बि कमर्शियल पट्टी आहे हिते समूरी हिकु सिस्टम जे नाले हिन जेको आहे गाज़ी ॻोठ जे हिन चौक खां वठी जेके बि इवन सपारकुर पंहिंजो रिज़विया रोड ताईं ईंदड़ जेका बि पट्टी आहे उन ते चयो वञे थो त हीअ कमर्शियल पट्टी ते जेको आहे हिकु बिल्डर उहो कब्ज़ो करणु चाहे थो। उहो जेके आहिनि कूड़ा केस बि ठाहींदा रहिया आहिनि, उहो पंहिंजा हिकिड़ा कूड़ा कागज़ ऐं सॼे सिस्टम जंहिंखे नालो ॾिनो वञे थो हू सरकार रेवेन्यू सां गॾिजी, पुलिस सां गॾिजी, फोर्स सां गॾिजी, इंक्रोचमेंट फोर्स सां गॾिजी हू हिकिड़ा पंहिंजा खाता ठाहे अचनि था ऐं हू पंहिंजा कब्ज़ो जमाइण लाइ इहे कहिड़ी कार्रवाइयूं कनि था। हाणे ॾिसणो इहो आहे त सिंध हुकूमत जेको सिंधी बस्तियुनि खे लीज़ करण जे नाले ते हिन माण्हुनि खां वोट वठंदी रही आहे, हू हिन रहवासियुनि खे, हिननि नियाणियुनि खे कहिड़ो इंसाफ़ ॾींदो?